नाज़रीन, बाडे लॻ रोड हादसो, हिकु औरत फौत, संदसि पुटु सख़्तु ज़ख़्मी थी पियो। रिपोर्टर अली असगर ॾखण मूजिबि बाडे लॻ ट्रक ऐं मोटरसाइकिल में टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में औरत सोनू ख़ान गाॾई वासी माउ पुटु शदीद ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त औरत ज़ख़्मनि जा सूर न संदे इस्पताल में फौत थी वई। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया खे ॿुधायो त ॾोकरी खां माउ पुटु वापसि ॻोठ वञी रहिया हुआ त रस्ते में हादसो पेश आयो, जंहिं सबबि 60 साला पेसनि औरत ख़ानज़ादी कलेरी पुटु समेत ज़ख़्मी थी पई, जंहिंखे ॻोठाणनि ज़ख़्मी हालत में तालका इस्पताल ॾोकड़ी पहुचायो, जिते ज़ख़्मी औरत ज़ख़्मनि जा सूर न संदे फौत थी वई। उन वधीक चयो त माउ पुटु ॾोकरी नादरा ऑफिस मां शनाख्ती कार्ड ठारायो हो, जेके खणी वापसि ॻोठ वञी रहिया हुआसीं त पोयां खां तेज़ रफ़्तार ट्रैक्टर मोटरसाइकिल खे टक्कर हयो, जंहिं ते मुंहिंजी माउ पुटु ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे तालका इस्पताल आंदो, जिते हो ज़ख़्मनि जा सूर न संदे फौत थी वई। होॾा ज़ख़्मी नौजवान इम्तियाज़ अली खे ॾोकरी इस्पताल मां तिबी इमदाद बाद ॻणती चोगी हालत में लालकाणो इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ॻोठाणनि ट्रक जे ड्राइवर खे पकड़े शहर जी हद पुलिस हवाले करे छॾियो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।